मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। ॿुधाईंदे हिकु मरतबे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुया ऐं असां 3-4 साहबा वेठा हुआसीं, कोई बि वधीक साहबी न हुयो, सिर्फ़ु 4 साहबा वेठा हुआसीं। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके तव्हां 4 ॼणा हिते वेठा आहियो न, इन चैन मां हिकिड़े साहबी जो, जेके 4 हिते वेठा आहियो, तव्हां चैन मां हिकिड़े साहबी जो मौत जेको थींदो उहो हिकु झंगल जे अंदरि थींदो। हे ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजज़ो आहे, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशन गोई आहे जेको अल्लाह ताला इल्मु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदा कयो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एंड में उहा ॻाल्हि ॿुधाए छॾी। अल्लाह जे नबी खां अबू ज़र रज़ी अल्लाह ताला ने फरमायो मां इहा ॻाल्हि अॻु में ॿुधमि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 4 साहबा वेठा आहिनि, इन 4 साहबनि मां हिकिड़े साहबी जी मौत थींदी झंगल जे अंदरि। उन्हनि खे हिकु मुस्लमान जी जमायत उनजो जनाज़ो पढ़ाईंदी ऐं उनखे कफ़न में जेको आहे क़बर में लाहींदी। हाणे इहा ॻाल्हि तमामु घणी अॻु में थी आहे, काफ़ी टाइम गुज़रियो, इहो साहबी जिहाद में हलियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु सफ़र उन साहबी कया, हता की न साहबी शादी कई, शादी खां बाद में पोइ इहो साहबी वञी करे हिकु झंगल जे अंदरि रहियो। इहो साहबी झंगल जे अंदरि वञी करे रहियो, गुरबत बि इंतिहाई दर्जे जी हुई। ॾिसो हिन टाइम असां केतिरा नाशाकिर लॻा पिया आहियूं, टाइम ते जेकॾहिं मान नथी मिले त केतिरा असां नाशाकिर, जेकॾहिं साहबा जी हिस्ट्री असां पढ़ूं न त क़दुरु बाद में थींदो, असांखे अंदाज़ो बाद में लॻंदो त साहबनि जेके पंहिंजी ज़िंदगी कीअं बसर कई। त उहो साहबी हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु झंगल जे अंदरि जेको रात शुरू कई, नॉर्मल हिकिड़ो घर हुयो, अची करे हाणे जेको आसार जेके न मौत जा शुरू थी विया, तबीयत ख़राबु थींदी वई ऐं सिर्फ़ु जेको आहे पाण पंहिंजी घरवारी झंगल जे अंदरि, ऐं पोइ घरवारी मथां रोए पई त तुंहिंजो आख़िरी टाइम आहे। त घरवारी खे पुछो छाजे का चए रोआ इन लाइ थी त हिन वीरानी जे अंदरि, हिन झंगल जे अंदरि तोखे गुसुल केरु ॾींदो, तोखे कफ़न केरु ॾींदो, कफ़न जो कपिड़ो ई न आहे असां वटि। अबू ज़र रज़ी अल्लाह ताला ॾिसो जलील क़दर साहबी आहे, केॾी हिन साहबी जो मक़ाम अल्लाह ताला क़ुरान हकीम में जेको आहे मथे फरमायो, जन्नत में जंहिंखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिशारत ॿुधाई त उन साहबनि जी सादगी केतिरी आहे। दुनिया जो कोई माल न आहे यार, मिल्कियत न आहे। घरवारी छा थी चवे त हिन टाइम मां परेशान इन जे लाइ आहियां त तोखे कफ़न कहिड़े कपिड़े खां ॾींदासीं, जो कपिड़ो बि असां वटि न आहे। उन साहबी चयो त हिकु मजलिस में ऐं उहा ॻाल्हि पोइ जेको ॻाल्हि दोहराई, पोइ ॻाल्हि जेको यादि अची वई, चए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में हिकु मरतबे वेठासीं न त 4 साहबा हुयासीं, उन 4 साहबी मां हिकिड़ो मां बि हुयुमि, 3 ॿिया हुया। त अल्लाह जे नबी फरमायो तव्हां मां हिकिड़े साहबी जी वफ़ात थींदी झंगल जे अंदरि, जेकी बिल्कुलु वीरानी हूंदी, ऐं मां नोट कयो आहे जेके मां सां 3 गॾु मुंहिंजा साथी हुआ न, उहे साथी मरी चुका आहिनि। जेके 3 साहबा हुआ न, उहो हिकिड़ो साहबी को शहीद थी वियो, ॿिए जो इंतकाल थी वियो, उहे 3 दुनिया खां विया आहिनि, हाणे चौथो मां रहियो आहे। ऐं कसम खणा थो नबी जो इहो कोल हक़ थींदो ऐं मुंहिंजी हिते ई वफ़ात थींदी। घरवारी खे चई टेंशन कंहिं क़िस्म जो न कजांइ। अल्लाह जे नबी पोयां इहा ॻाल्हि बि ॿुधाई हुई, अल्लाह जे नबी पोयां इहा ॻाल्हि ॿुधाई हुई त मुस्लमान जी हिकिड़ी जमायत उनखे गुसुल बि ॾींदी, अहिड़ी तरह जो जनाज़ो पढ़ाईंदी, उनखे क़बर में लाहींदी। नबी जो कोल हक़ कोल आहे। घरवारी चयो त कोई नज़र ई नथो अचे हिते, त यानी एतिरो जंग, एतिरी वीरानी जो कोई इंसान जेको नज़र न पियो अचे। घरवारी खे चई त मूंखे पूरो यकीन आहे जेको अल्लाह जे नबी फरमान इहो कोल हक़ ऐं सच थी रहंदो। ऐं जंहिंजो आख़िरी लम्हात हुया, घरवारी खे चई वञी करे ॿाहिरि ॾिस, कोई न कोई जमायत आई हूंदी, काई न काई जमायत आई हूंदी। इन खां बाद में घरवारी ॾिठो परे खां हिकिड़ो वॾो काफ़िलो थो अचे, परे खां हिकु वॾो काफ़िलो थो अचे, ऐं काफ़िलो हिन जे घर जे ॾाढो जेको गुज़िर कई। ऐं पोइ हुन काफ़िले वारनि खे रोकियो उनजी घरवारी त मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे आख़िरी लम्हात में आहे, इनखे कोई कफ़न जो जेको आहे बंदोबस्तु कयो, जनाज़े जो कोई बंदोबस्तु कयो। ऐं जीअं जो उहो काफ़िले वारा आया ऐं साहबी खे ॾिनो, उहो साहबी दुनिया छॾे चुको हुयो। उन काफ़िले जे अंदरि अब्दुल्ला बिन मसूद साहबी बि हुयो। उन साहबी अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जनाज़ो पढ़ायो ऐं क़बर में लधो। कहिड़ी साहबा जी ज़िंदगी आहे। असांखे हिकिड़ो टाइम मानी न मिले, केतिरा असां नाशाकिर लॻा पिया आहियूं। ईद ते ड्रेस न मिले, केतिरा नाशाकिर लॻा पिया आहियूं। कोई अहिड़ो मुस्लमान हूंदो जंहिंखे कफ़न जे लाइ परेशान हुजे हिन ज़माने जे अंदरि? न आहे। मां सम्झां थो असां वटि ज़्यादा कुशादगी आहे।
असां वटि ज़्यादा कुशादगी आहे ऐं नाशाकरी बि इंतिहा दर्जे जी लॻी पई आहे। जॾहिं असां दीन खे छॾियोसीं त नाकामी असां ॾिसंदासीं। तव्हांखे कोई बि कामयाबु नथो करे सघे, तव्हांखे कोई बि इज़त नथो ॾेई सघे। कहिड़े टाइम? जंहिं टाइम तव्हां दीन खे छॾियो। हिन टाइम असां इन करे हलाक लॻा पिया आहियूं।